लालूराग शहर के रवासी बिनपुर भाइरन सईद अहमद अब्दुल रशीद मुगरी जा ब मासूम पुट चमड़े की खतरनाक बीमारी में वठजी जिंदगी या मौत के बेवाटे ते बीठल आहिनि। मासूम बाड़ा बीमारी सबब जिस्म के मुख्तलिफ हिस्सनि ते फट थियण उनकी तकलीफ़ का ॾींहं रात रोंदा रहंदा। इन खां अॻु ॿिन्ही पौरतनि जा 4 बाड़ा अॻु में भी अड़ी खतरनाक मूजी मर्ज़ में मुब्तला हुअण ऐं गुर्बत सबब इलाज न कराइण करे पंहिंजी हयाती विञाए चुका आहिनि। मुतासिर करे जे भातियुनि जो चवणु आहे त ॿारनि जो लाड़काणे जे सुठनि डॉक्टरनि खां इलाज करायो आहे पर को फ़ाइदो न थियो आहे। ॿारनि जी तबियत में को सुधारो न अची सघियो आहे। हुन जो त हाणे त लाड़काणे जे डॉक्टरनि भी खेनि जवाब ॾिनो आहे ऐं गुर्बत सबब उन्हनि जो कंहिं वॾी अस्पताल मां इलाज भी नथा कराए सघनि। उन्हनि सिंध हुकूमत सिहत जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि अख़्तियारनि समेत वस वारनि खे अपील कई आहे त ख़ुदा रा ॿारनि जो फौरी तौर इलाज कराए उन्हनि जी वाह कई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।